शहदादकोट में कारपेंटर ऐं फायर सीलिंग जी दुकान के ॿाहिरि लखें रुपयनि जी मालियत जो सामान सड़ी वियो। फायर ब्रिगेड अमले फौरी तौर पहुची वधीक नुक़सान खां बचाए वरितो। शहर जी दर्जगाह मिस्कीन शाह पाड़े में मेन रोड ते वाक़े कारपेंटर ऐं फायर सीलिंग जी दुकाननि के ओचितो बाहि वकोड़े वई, जंहिं सबब दुकान में पियल सामान समेत चूने जे छत ठाहिण लाइ कम ईंदड़ मशीनूं ऐं ॿियो लखें रुपयनि जो सामान सड़ी वियो। जॾहिं त दुकाननि जी इमारतुनि में ॾार पइजी विया, होॾां बाहि जी इतला ते फायर ब्रिगेड अमले फौरी तौर पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वधीक नुक़सान खां बचाए वरितो। दुकान मालिक भाइरन शकील ऐं आमिर कंबो वॉइस ऑफ सिंध टीवी मीडिया वारनि खे ॿुधाईंदे चयो त बाहि जो सबब खेनि मालूम नाहे थी सघियो। हिननि चयो त बाहि जे नतीजे में संदन 12 खां 15 लख रुपयनि जो नुक़सान थियो आहे। हिननि घुर कई आहे त बाहि वाक़े जी इंक्वायरी करे संदन माली सहायता कई वञे। शाहिद अवान, शहदादकोट, वॉइस ऑफ सिंध टीवी, लंडन। ही हुई हिन वक्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉग इन थियो ऐं अपडेट रहो।